कंबर जे ॻोठ अल्लाह रखियो जुनियो जे जहिड़ा कलोड़ा बिरादरी जे माण्हुनि मक़तूलनि अब्दुर्रहीम कलोड़ो ऐं रज़ा मोहम्मद कलोड़े जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ॿिए ॾींहुं बि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जी अॻुवाणी कंदड़नि अब्दुर्रऊफ़ कलोड़ो, वसीम, वाहिद वश्क जिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 साल अॻु प्लाट जे मामले तां जूने जा बिरादरी जे माण्हुनि असांजे चाचे रज़ा मोहम्मद ऐं मामे अब्दुर्रहीम कलोड़ो खे गोलियूं हणी क़तलु कयो, जंहिंजो केस दोसरी बंगला थाणे ते 10 ॼणनि मथां दाख़िल करायो। हिननि चयो त पुलिस हिन वक़्त ताईं क़तलु केस जे मुख्य जवाबदारनि अलाह ॾिनो उर्फ़ बगन जूणे जो, गुल हसन जूणे जो, कुर्बान जूणे जो खे गिरफ़्तार न कयो, जेके बाअसर हुअण करे रूपोश आज़ाद घुमंदा पिया वतनि। उहे असांखे वधीक नुक़सानु पहुचाइण जूं धमकियूं ॾेई हीसाए रहिया आहिनि, जॾहिं त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां ॻरी रक़म वठी ख़ामोशी अख़्तियार कंदे वधीक खूनरेज़ी कराइण जी कोशिश करे रही आहे। हिननि IG सिंध पुलिस, DIG लाड़काणो ऐं अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त क़तलु केस में ॼाणायल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में असांजो एहतिजाज जारी रहंदो। कैमरामैन शोएब अहमद खोसो सां गॾु मोहम्मद मिठल, कोशिश डिजिटल, कंबर।